औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम या अली अलैहिस्सलाम मदद। तमाम दोस्तन की गुजारिश है असांजो ऑफिशियल चैनल अमजद अली आज़ादार के सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन के ज़रूर दबाइंदा त जीअं असांजा नुहा असांजो मनक़बत असांजा नौत तमाम दोस्तन ताईं पहुँचाए सघूं। हाज़िर आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सोहणे देस मदीने जे सिक में ऐं चाहत में हिकु नात तव्हांजी समातुनि जी नज़र कंदासीं। मौला असांखे मदीने घुरा, मौला असांखे मदीने घुरा। नथी सिंध में सरे मदीनों परे, नथी सिंध में सरे मदीनों परे। करे का हकीरन ते पंहिंजी अता, मौला असांखे मदीने घुरा। आहे सिक समायल सीने अंदर, ॾिसूं मुस्तफ़ा जो सुहिणो शहर, ॾिसूं मुस्तफ़ा जो सुहिणो शहर। ॾींहुं रात घुरंदा आहियूं दुआ, हो मौला असांखे मदीने घुरा। मालिक असां ते एहसान कर, मिठड़े नबीअ जो मेहमान कर, मिठड़े नबीअ जो मेहमान कर। गरीबन जो मालिक इहो ई अर्ज़, हो मौला असांखे मदीने घुरा। ॾिसी सब्ज़ गुंबद अखिड़ियूं ठरनि, मदीनों ॾिसण लाथियूं सदियुनि खां सिकनि। निकिरी वञे न मतां अॻु मिसा, हो मौला असांखे मदीने घुरा। सवा लख नबियुनि जे सरेदार जो दीदार थे, मिठड़े मन ठार जो। ईमान वारनि जी आसदा, हो मौला असांखे मदीने घुरा। आजिज़ नबीअ जो वॾो शान आ, क़ुरआन जंहिं
जो सना खान क़ुरआन जंहिंजो सना खान